अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू नहमदु व नुसल्ली अला रसूलिल करीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम अम्मा बाद। नाज़रीन कराम, सहरी टाइम वरी मां तव्हां सां गॾु आहियां। इंशाअल्लाह एंड रमज़ान ताईं गॾु रहंदासीं ऐं आहिस्ते आहिस्ते करे पारो बि पारो असां अॻिते क़ुर जी एंड ताईं वञी रहिया आहियूं। लेकिन हींअर इब्तिदा में मां हिकिड़ी हदीस शरीफ़ तव्हांखे ॿुधाईंदुसि। असल में ॾिसो न, तव्हां बि इहो पुछी सघो था त बाबा ॻाल्हि आहे त अलाह जो रसूल आयो, इन खां जेके अॻियां रसूल आहे उहे मौजा खणी आया हुआ। मूसा अलैहिस्सलाम लठ खणी आयो ऐं हथु ईअं कढे पियो रोशन थी पियो वञे, त इन ते माण्हुनि ते असरु पियो हूंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त अहिड़ी का लठ कान ॾिननि जेको नांग थी वञे, या ईसा अलैहिस्सलाम खे अलाह पावरनो त क़बर मां मुर्दा उथारे खड़ा कंदो हो। त असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कहिड़ो मौज़ो ॾिनो वियो? जॾहिं इहो पुछियो वियो त इन जो जेको जवाबु आहे ही हदीस आहे। अन अबी हुरैरा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मा मिन अंबिया नबीन इल्ला ऊतिय मा मिसलु आमल बशर। चए थो मूंखां जेके अॻु में सभु नबी आया उन्हनि खे को न को अहिड़ो मौज़ो ॾिनो वियो जेको माण्हू उनखे ॾिसी ईमान आणनि पिया। चए थो व्हाट अबाउट मी? चए थो इन मां कान लज़ी ऊतीत, जेको मूंखे मौज़ो ॾिनो वियो आहे वहयन ओहा इलही, इहो ही क़ुर आहे जेको अलाह मूं ॾे वही कयो आहे, हीउ मुंहिंजो मौज़ो आहे। ऐं वाक़ई हिन जो मौज़ो इहो आहे त हीउ क़ुर पहिरियों ई त हिन जो अखर ज़ेर ज़बर चेंज कान थी थिए। ॿियो त हिन में अहिड़ियूं आयतूं आहिनि जेके जीअं जीअं साइंस तरक़ी थी करे त हिन जी इहा आयतूं उन माण्हुनि खे परेशान थियूं कनि ऐं मुस्लमान तेज़ी सां वधनि पिए था। ऐं छाकाणि त हीउ क़यामत ताईं रहंदो, ॿियनि क़ौमुनि जो ॿियनि नबियुनि जो त हिकिड़ो लिमिटेड पीरियड हो न, वरी उनखां पोइ ॿियो नबी अची वियो, ॿियो नबी अची वियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन क़ुर जे करे, छाकाणि त हिन में चेंजिस न थींदी त हिन करे हाणे नबी जी ज़रूरत ई कान्हे का। ॿियनि क़ौमुनि में नबी इन लाइ बार बार ईंदो हो जो पोयां किताब मटाए छॾींदा हुआ, राइटिंग में कोन हुई एतिरियूं शयूं, तरक़ी कान हुई, तंहिं करे नबी ईंदो वरी करेक्शन कंदो त जेकी तव्हां ग़लतियूं कयूं आहिनि। हीअ त क़ुर क़यामत ताईं आहे, तंहिंजे करे इन्हीअ जे मुहाबे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी आहे। हाणे ज़रूरत ई कान्हे नबीअ जी, उनजी तालीम मौजूदु आहे। त चए थो त इहा मुंहिंजो हीउ जेको सो मुंहिंजो मौज़ो आहे, अर्जू, तंहिंजे करे मूंखे उमेदु आहे अन अकून अक्सर हम ताबे योमल क़यामत, क़यामत ॾींहुं मुंहिंजी उमिरि सभिनी खां वॾी हूंदी, छो त मूंखे पीरियड बि वॾो मिलियो आहे ऐं मुंहिंजो मौज़ो बि मौजूदु आहे। तंहिंजे करे इहो जवाबु छो ॾिनो अथई जो काफ़र चवनि पिया कालू लौला उनज़िल अलैहि आयतुन मिन रब्बी, त नबी साईं को मौज़ो छो नथो ॾेखारे? कुल इन्नमल आयात इंदल्लाह, चई मौज़ा त अलाह जे हथ में आहिनि। इन्नमा अना नज़ीर में, आऊं त रुॻो तव्हांखे पधरो ॾियारींदड़ आहियां, अलाह जी मर्ज़ी आहे। पर हे त मूंखे मौज़ो मिली चुको आहे। अवलम यकिफ़िम, चए थो छा ही मौज़ो घटि आहे? अन्ना अंज़लना अलैकल किताब, अलाह ताला चए थो मां तुंहिंजे मथां नाज़ुल कयो आहे हीउ क़ुर युतला अलैहिम, जो तव्हां हुनखे पढ़ी था ॿुधायो। छा हे मौज़ो घटि आहे? इन फी ज़ालिक रहमा, इन में मोमिन लाइ ॿाझा व ज़िक्रा लिक़ौमी यूमिनून, ऐं सम्झ वारनि माण्हुनि जे लाइ हिन में सभु ॻाल्हियूं मौजूदु आहिनि जिन ते यकीन कनि। या इबादी अल्लज़ीन आमनू, ए मुंहिंजा मोमिन बानो, बेशक ईमान आणियो। जेकॾहिं तव्हां कंहिं जाइ ते फासी पिया हो त उहो जाइ छॾे वञो। इन अर्दी वासियतुनि, मुंहिंजी ज़मीन वेकिरी आहे, फ़अय्याय फ़अबुदून, बसि ख़ासि मुंहिंजी इबादत करियो। कुल नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत, ऐं हर इंसान खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। सुम इलैना तुरजऊन, ऐं पोइ तव्हांखे वरी मूं ॾांहुं मोटायो वेंदो। बाक़ी वल्लज़ीन आमन अमलिसा, जिन ईमान आंदो चङा कम कया, तंहिंखे ज़रूरु बेशतर जे माड़ियुनि में टिकाईंदासूं। तजरी में तहत अनहार ख़ालिदीन फ़ीहा, जंहिंजे हेठां वाहियूं वहनि थियूं। नैम, बहितरीन अजुरुल आमिलीन, तव्हां इहो कमु कयो था जो बहितरीनु अजुरु आहियो, ज़बरदस्त इहा कंपेंसेशन आहे। अल्लज़ीन सबरू, जिन के मुड़ुसु माण्हू थी रहिया, वाला रब यतवक्कुलून, अलाह ते भरोसो करे रहिया। बाक़ी रिज़्क़ अलाह जे हथ में आहे। चए थो का ऐं मिन दाबतिन ला तहमिल रिज़्क़हा, जीअं केतिरा अहिड़ा जानवर आहिनि जेको पंहिंजो रिज़्क़ खणी कोन था हलनि। पखी किथां था खाइनि? सुबुह जो बुखे पेट निकिरनि था,
इन्हनि खे केरु थो रिज़्क़ ॾिए? असां इंसान खां सवाइ ॿियो को बि जानवर पखी पखण जीत रिज़्क़ खणी कोन थो हले। अलाह यर्ज़ुक़ आहे त उन्हनि खे जेकॾहिं अलाह रिज़्क़ ॾिए थो त इहा हुकुम तव्हांखे बि ॾींदो। वो समीउन अलीम, उहो ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे। त इन करे हलाल कमायो। पर इहे वरी माण्हू जेके उनखे चइबो न वल इंसाल तूं मन ख़लक़ समावात वल अर्द, चइबो त भला भला अदा ॻाल्हि ॿुधो, तव्हां इहो चयो हिते ज़मीन आसमान कंहिं पैदा कई आहे? पोइ सख़र शम्स वल कमर, सिज ऐं चंड खे केरु पियो थो हलाए जो ॾींहं राति थियनि था? अलाए यक़ूलून, झटि चवंदा अलाह थो करे। त चई जेकॾहिं अलाह थो करे फ़ अन्ना यूफ़कून, पोइ तव्हां केॾे था फिरो? अहिड़े अलाह खे छॾे कंहिंखां था घुरो? हिन अलाह खे अलाह पोइ अलाह जे चवण ते छो नथा हलो? अलाह यब्सुत रिज़्क़ लिमन यशा मिन इबादी यक़दिर लहू, अलाह जंहिं लाइ घुरंदो आहे रिज़्क़ वधाए, जंहिंखे पूरो सारो ॾिए। कंहिंखे वधाए थो ॾिए, इन लाइ वधाए ॾींदो त जिन खे पूरो सारो ॾिए थो उन्हनि खे सदका ॾियनि, उन्हनि खे ज़कातूं ॾियनि। इन अलाह बिकुल शैइन अलीम, अलाह अर्श ॼाणे थो। भली तव्हां चवंदो भला सभिनी खे वधाए ॾिए, सभिनी खे वधाए त पोइ त जायूं बि कोन ठहंदियूं, खोटरायूं बि कोन थींदियूं, हारी बि तव्हांखे पोइ कोन मिलंदा, पोइ केरु दुनिया जो दस्तूर हलाईंदो? अलाह खे सिस्टम हलाइणो आहे। पर हिकिड़ो मिसकीन माण्हूअ जो जन्नत में वञणु अमीर माण्हू जे मुक़ाबले में वधीक आसान आहे। वला इंसाल तूं मन नज़ल मिन समय मान अहया बेहल अर्द मिन बाद मौत, अची पुछींदे यार भला ॻाल्हि ॿुधो, हे आसमान मां मींहुं केरु थो वसाए? का त हस्ती आहे जेका वसाए थी, जंहिंसां इहे वरी पोइ पाणी मिली थो वञे, वाहन में अची थो वञे थिए, ऐं मुअल ज़मीन जहिड़ी थी वञे। त ल यक़ूलुन अलाह, चवंदा अलाह थो करे। त चई जेकॾहिं अलाह थो करे त कुल अल्हम्दुलिल्लाह, त पोइ तूं अलाह जी तारीफ़ करी थो, उनजो चवणु वठी थो। भल अक्सर ला यक़लून, पर इन जो मतिलबु आहे त घणा बेवकुल आहिनि, मेंटली रिटार्ड आहिनि। चवनि था त सभु कुझु अलाह थो करे त माण्हू चवण ई नथा वठूं, न उनजी तारीफ़ था कयूं। वमा हाज़िल हयात दुनिया इला लहू व लैब, चए थो हीअ जेका दुनिया अथव न तव्हांजा 50-60 साल, इहो ॼण हिकिड़ो खेल ऐं तमाशो आहे, ईअं गुज़री वेंदो, माण्हू मरी वेंदो। पोइ इन दार अल आख़िरत हीअल हयवान, असुल ज़िंदगी आख़िरत जी गुज़ारणी जेका लंबी हूंदी, खुटंदी कान। लव कानू या लमून, काश इहे ॼाणनि, हीउ चंद गुज़री वेंदो। हींअर तव्हां 40-50 साल थिया, बाक़ी 10-12 साल वियो, हीउ खेल तमाशे वांगुरु गुज़री वेंदो टाइम। वल्लज़ीन जाहदू फीना, जेके मुंहिंजे रस्ते में कोशिशि कंदा, ल नहदियनहुम सबुलना, त उनखे पंहिंजूं वाटूं ॾेखारींदासीं। तव्हां क़ुर जी माना माण्हुनि ताईं पहुचायो। तव्हां शाम जो इफ़्तारी कयो था न, दोस्तनि खे घुरायो, उनखे चयो अदा अचो मां इफ़्तारी कयां थो, पर मां हे 5 सुफ़ा माना तव्हांखे क़ुर जी ॿुधाईंदुसि। इहा ई करणु तव्हांखे कोशिशि करणी आहे। इन अलाह लमाल मुहसिनीन, भलारनि सां अलाह गॾु आहे। ॿुधायो माना, ऐं इन जे लाइ तव्हां आलिम जी बि शर्त कोन्हे, छो त माना त आलिमनि कई आहे न, हाणे तव्हां उहा था पढ़ी ॿुधायो। वमिन आयातीन ख़लक़कुम मिन तुराबिन, चए थो तव्हांजे लाइ हिकिड़ी निशानी आहे त असां तव्हांजो सॼो जिस्म मिटीअ मां ठाहियो आहे। मिटी माना ईअं न सम्झो त हे गारो करे जेको असीं सिरूं ठाहियूं था, न, ही मिटीअ में सभु अंसर मौजूदु आहिनि। पीरियडिक टेबल, बेरियम आहे, मैग्नीशियम आहे, फेरस आहे, कोबाल्ट आहे, निकिल आहे, इहे सभई शयूं हिन मिटीअ में मौजूदु आहिनि। इन्हनि जे मिक्सचर सां अलाह असांजो जिस्म थो ठाहे, पर आहिनि हे मिटीअ में। हे मिटी जादू आहे। जादू माना हिकिड़ी मिटीअ जो तव्हां लप खणी जेका मिटी खणो था न, हीअ छा आहे? हीअ हिकिड़ी फैक्ट्री आहे। हीअ बुक में जेको तव्हां हेठां ज़मीन तां मिटी खई आहे, फैक्ट्री आहे। इन फैक्ट्रीअ में जेकॾहिं ॿिज विझंदव सरह जो, त इन मां तेल निकिरंदो। हिन फैक्ट्रीअ मां हिकिड़े ॿिज में त तेल कोन हूंदो, इन मां सलाह निकिरंदा। जेकॾहिं हिन में खखड़ी पूरींदव त हिन मां खजीअ जो वणु जंहिंमें कतरूं निकिरंदियूं। हिन में छा आहे? हिन में कहिड़ो कारखानो आहे जेके हर शइ थो पैदा करे? लीमा बि थो पैदा करे, कमंद बि थो पैदा करे, कणिक, सरह, ज्वर। हे कमाल आहे। इहा शइ त मिटी जेका हीअ पीरियडिक टेबल में जेके अंसर आहिनि, इहे मिटीअ में मौजूदु आहिनि। तॾहिं तो अलाह साईं चए त तव्हांजे लाइ निशानी आहे, अन ख़लक़कुम मिन तुराबिन, त तव्हांखे असां इन एलिमेंट सां पैदा कयो जेके मिटीअ में मौजूदु आहिनि। सुमइज़ा अंतुम बशरुम तंतशुरून, पोइ न सिर्फ़ु पैदा थियो था, पर वरी पोइ तव्हां इंसान थी घुमो फिरो था, उहो तव्हां वरी सॉफ्टवेयर थो हुजे। हे जेको जिस्म आहे हार्डवेयर आहे, सॉफ्टवेयर रूह आहे, जंहिंसां तव्हां ॾिसो था, हथ फेरायो था पिया।
ऐं जंहिं रूह हलियो वियो त हीअ बॉडी कंहिं कम जी कान्हे का। ऐं पोइ हे ॿूटा किथां था पैदा थियनि? इहे सभु ज़मीन मां मिनरल्स अचनि था। हे ज़मीन जे पाड़ में इहे सभु अंसर मौजूदु आहिनि। पोइ हिनखे ऑक्सीजन थी अचे, रोशनी सिज जी अचे थी, पाणी मथां थो अचे, कार्बन डाइऑक्साइड बि हिनखे मिले थी, जेके बनावट में कमु कनि था। वमिन आयाती अन ख़लक़ लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजन, चई भला ॿी निशानी त औरतुनि खे अलाह पैदा कयो आहे जेके तव्हां जूं घर वारियूं बि थियनि थियूं, तव्हां जूं धीअरूं बि थियनि थियूं। ऐं जेकॾहिं तव्हांखे शादी कयो था त लिद तस्कुनू इलैहा, त जीअं तव्हां उन सां आराम था वठो, तव्हांखे सुख थो मिले। छड़ो माण्हू कुते जे आचार आहे, न कंदो शादी त छा कंदो? माउ पीउ मरी वेंदा, पोइ हथ जी मानी पचाईंदो, छा कंदो? त तव्हां इन में सुकून वठो था। जयल बैनकुम मवद्दह रहमा, हूअ पराए घर में पैदा थिए, वरी शादीअ खां पाण में हिक ॿिए सां तव्हांजी दिलियूं जुड़ियूं, हिक ॿिए में मोहबत पैदा थी वञे। इन फी ज़ालिक आयात लिक़ौमी यतफ़क्कुरून, जेके इहे ई तव्हां सोचियो इन में, त तव्हां जेके ध्यानु ॾियो त इन में तव्हांजे लाइ निशानी आहे, त तव्हांखे रब यादि अचे। ॿी निशानी कहिड़ी आहे? आयाती ख़ल्क़ु समावाति वल अर्द इख़्तिलाफ़ अलवानकुम, ॿियो त ज़मीन पैदा करे वरी तव्हांखे क़िस्मे क़िस्मे ॿोलियूं ॾिनियूं अथई। थरी पंहिंजी थरी ॿोली ॻाल्हाइनि था, सिंधी सिंधी था ॻाल्हाइनि, को जर्मनी थो ॻाल्हाए, को कहिड़ी थो ॻाल्हाए। वरी अलवानकुम, वरी तव्हांजा रंग मुख़्तलिफ़ आहिनि, के भूरा आहिनि, के कारा आहिनि, के कणक रंग आहिनि। इन फी ज़ालिकल आयातिल आलमीन, इन में बेशक में ॼाणंदड़ लाइ निशानियूं आहिनि। सोचियो अलाह साईं जो इहो। वरी चए थो मिन आयाती मनाकुम बिलैल व नहार, ऐं चई तव्हांजी ॿी निशानी आहे त तव्हां राति जो सुम्हो था ऐं ॾींहं जो इब्तिगाउ मिन फज़ली कमायो था। इन फी ज़ालिक आयाले क़ौमी यसमाउन, जेके क़ुर खे कनु ॾेई तवजो सां ॿुधनि था पंहिंजी ॿोलीअ में, त अलाह छा थो चए त तव्हांजे लाइ इन में निशानियूं आहिनि। इहो छो अलाह साईं तव्हांखे राति थो चए त तव्हां सुम्ही था पओ? छो इहा हिन डिज़ाइन कई आहे? छाकाणि त हीअ ज़मीन आहे, हिन पासे ॾांहुं सिज आहे त ही ॾींहुं आहे, पोयां राति आहे, वरी पोइ फिरंदी थी वञे, पोइ आस्ते आस्ते वरी हेठियों हिसो जेको आहे सो वरी उहो ॾींहुं थी थो वञे, वरी पोयों राति। हींअर कैनाडा में राति लॻी पई आहे, असां वटि ॾींहुं लॻो पिया, छो त उहो पोयां आहे असांजे। इन फी ज़ालिकल आयाले क़ौमी यसमऊन, उन्हनि जे लाइ इहे निशानी आहे जेको हिकिड़ा त पाण पढ़नि थी, माना कंदा, पर ॿिया जेके ॿिया माना ॿुधाइनि था त ॿुधनि था। ॿुधो नथा पढ़ी सघो त जेको तव्हांखे नंढड़ो ॿारु 10-12 सालनि जो, या जेको मैट्रिक थो पढ़े, इंटर, उन खे चयो मूंखे तर्जुमो ॿुधाए क़ुर जो, त तव्हांजे लाइ निशानी ॿुधो था त। बाक़ी मिन लज़ीन फ़रक़ू दीनहुम व कानू शीअन, उन्हनि मां न थियो जिन पंहिंजे दीन जा फ़िरका करे छॾिया आहिनि। कुल हिज़्बिम बिमा फ़रक़, हर को पंहिंजे फ़िरके में ख़ुशि आहे। हालांकि अलाह ताला तव्हांजो नालो रखियो आहे समाकुम मुस्लिमीन। अलाह चए थो मां तव्हांखे नालो ॾिनो आहे मुस्लमान, तव्हांखे न शियो नालो ॾिनो अथमि, न मां तव्हांखे सुन्नी नालो ॾिनो आहे, मां न तव्हांखे देवबंदी ॾिनो आहे, न तव्हांखे मां बरेलवी ॾिनो आहे, मां न तव्हांखे वहाबी ॾिनो आहे, न अहल, मां तव्हांजो नालो रखियो आहे मुस्लिम। तंहिं करे मां तव्हांखे शायदि वीडियो ॾेखारी थो, चए थो इहो गुनाह जो कमु था कयो जो पाण खे फ़िरकनि में था सॼो, त मां सुन्नी आहियां, मां शियो आहियां। चओ मां मुस्लमान आहियां, इहो आहे हक़ु, हक़ु इहो आहे। इमाम अबू हनीफ़ा चयो त लन पंहिंजो लन नख़्फ़िर पंहिंजो अहल क़िबला, जेको क़िबले खे मञे थो, ओॾांहुं निमाज़ पढ़े थो, असीं हुनखे काफ़र कोन चवंदासीं। ऐं हुकुम छा आहे? मन का ला इलाहा इल्लल्लाह दख़ल जन्नत, जेको चए थो सभु कुझु अलाह आहे, अलाह खे मां ॼाणा थो, जन्नत में वेंदो। असल त बेसिक ॿ शयूं इहे आहिनि। अंग्रेज़नि जे चवण ते फलाणा काफ़र, फलाणा काफ़र, फलाणा काफ़र, ऐं इन जे करे असां में इतिहाद कोन थो थिए, त इन करे बार बार हणी पादर हयूं था वञनि असांखे। कॾहिं अफ़गानिस्तान ते बमबारी कनि, कॾहिं ईरान ते बमबारी कनि, कॾहिं असां सां विढ़नि। इहो फ़िरक़े वारे जे करे अलाह मना थो करे। मिन लज़ीन फ़रक़ू दीन कानू शीअन, इन्हनि जिन पंहिंजे दीन खे धार कयो ऐं टोलियूं टोलियूं थी विया। कुल हिज़्बिम बिमा लज़ीन फ़रक़ून, ऐं पंहिंजे टोलियूं ते ख़ुशि, त माना आहियूं असां हक़ ते। हो जेके चवनि त हे जेको 4 करोड़ आहिनि, इहे जेके आहिनि से अलाह जे रसूल जा गुस्ताख़ आहिनि, सो वाजिबुल क़त्ल, कटियोनि। ऐं वरी हू हिन जे नाले चवंदे शैतानी लश्कर आहे, असांजे हमलावर थिया आहिनि, 4 करोड़ शैतानी लश्कर, 4 करोड़ गुस्ताख़ रसूल। पोइ 80% माण्हू त पाकिस्तान जा हिक ॿिए खे काफ़र था चवनि। पोइ इहे फ़िरका आहिनि न, इहे अंग्रेज़नि ठाहे, अॻु में कोन हुआ।
अवलम यरो अन अल्लाह यब्सुतु रिज़्क़ लिमन यशा व यक़्दिर। पांगी तव्हां ॾिसो हिन दुनिया में अलाह पाक कंहिंखे रिज़्क़ वधीक ॾिनो आहे, कंहिंखे घटि ॾिनो आहे, सिस्टम हले। तूं बि रहीस मां बि रहीस त पोइ गॾो केरु हकलींदो। इन फ़ी ज़ालिक आयात लिक़ौमी युमिनून। इन में बि मोमिन लाइ निशानियूं आहिनि त अलाह केॾी हिकमत कई आहे त दुनिया जो सिस्टम पियो थो हले। बाक़ी फ़ातिज़ल क़ुर्बा हक़ु मिसकीन व बिन सबील। तंहिं करे माइटी वारनि खे, मिसकीननि खे, मुसाफ़िरनि खे हक़ु ॾियो, इन्हनि खे सदको ॾियणो आहे, उन्हनि जी मदद कयो। इहो उन लाइ भलो आहे जेके अलाह जो राज़ पोइ घुरंदा आहिनि ऐं उहे ई छोटकारे वारा आहिनि। इहो कमु कयो। इंशाअल्लाह ब्रेक वठूं था। अल्हम्दुलिल्लाह, अलाह पाक तव्हांजे दिलनि खे सुकून ॾिए, तव्हांजे मथां रब रहम करे, तव्हांजो रिज़्क़ वधाए। तव्हां अलाह जे क़ुर खे ॿुधण लाइ तवजह करे वेठा आहियो, तव्हांखे इन ते मुबारकूं आहिनि। अॻिते रब साईं फरमाए थो सूरे रोम जी आयत नंबर 40 में, बिस्मिल्लाह रहमान रहीम, अल्लाहु लज़ी ख़लक़कुम। अलाह हुई आहे जंहिं तव्हांखे क्रिएट कयो आहे। सुम रज़क़कुम, वरी तव्हांखे जेरे रखण जे लाइ तव्हांजो रिज़्क़ मुक़ररु कयईं। पाणी ॾिनई, कणक थो ॾिए, मेवा थो ॾिए, न त तव्हां जहिड़ा ई कोन रही सघो आहे। ऐं सुम युमीतकुम, पोइ वरी तव्हांखे मौत ॾेई छॾींदो। तव्हांजो रूह जेकॾहिं नेक आहियो त जन्नत में हलियो वेंदो, जे शहीद आहियो त अलाह जे अर्श ते वेंदो, ऐं जेकॾहिं नापास थिया हो त तव्हांखे जहनम में घुमाईंदा। सुम युहीकुम, पोइ वरी वापसि इहो रूह तव्हांखे जिस्म में मोकिलींदो क़यामत जे ॾींहं ते। पर इहो जिस्म जेको आहे सो इहो न हूंदो, इहो वॾो ठहंदो, 150 फुट जिस्म ठहंदो। त अलाह चए थो मां इहे सभु कम कंदुसि ऐं कयां थो। हल मिन शुरकायकुम यफ़अल मिन ज़ालिकुम, तव्हां अलाह खां सवाइ जिन मोलनि खे सॼो था, छा इहे कम करे सघनि था? मिन शइ कहो, इन्हनि मां हिकिड़ी शइ बि करे सघनि था? सुभान हू, अलाह अहिड़े एबन खां पाक आहे। व ताला, अलाह जी टेक्नोलॉजी तमामु ऊची आहे। अम्मा युशिरकून, पोइ बि तव्हां शिरक था कयो रब सां। हू साह जे रग खां तव्हांखे वेझो आहे। बाक़ी ज़हर अल फ़साद फिल बर वल बहर बिमा कसबत ऐदी नास। बाक़ी जेकॾहिं तव्हां शिरक कंदव, रिश्वतूं वठंदव, ठगियूं कंदव, ज़ुल्म कंदव, ग़रीबनि खे लताड़ींदव, त पोइ हिन धरतीअ ते न सिर्फ़ु ज़मीन ते पर बहर में बि अलाह जो इंतकाम ज़ाहिर थींदो। तव्हांजी पाणीअ जी खोट थी पवंदी, ज़मीन में सिम ऐं कलर निकिरी पवंदो, अमुन अमान ख़तमु थी वेंदो, फ़साद मुल्क में थींदो, कारुनि जा एक्सीडेंट थींदा। अलाह ताला तव्हांखे रोज़ु टेंशन ॾींदो जेकॾहिं तव्हां इहे कम न छॾींदव। छाजे लाइ? ले युज़ी कम बादल जी अमिलू, त जेके तव्हां कयो था तव्हांखे सज़ा ॾिए। ल अल्लाह यर्जूं, त मन सुधरनि, इन्हनि शयुनि खे ॾिसी सुधरो। हींअर तव्हांजे मुल्क में मेरिट कोन्हे न, पोइ माना सुधरो न। ऐं इन राशन खे केरु रोकींदो? तव्हां रोकींदव। किताबनि में लिखो, यूट्यूब ते लिखो, हिन जे ख़िलाफ़ु नाला खणो। ऐं मां तव्हां ख़ासि तौरु चयो आहे त हिकिड़ो ग्रुप ठाहियो, जेके नौजवान मेरिट ते उनखे नौकिरी न मिली आहे ऐं कंहिं तव्हां सां कॉन्टेक्ट करे चयो त ॾोकड़ ॾियो, न त न मिलंदव, 80 लख जो 60 लख जो, इहो ग्रुप ठाहे या इंफॉर्मेशन पैदा कयो। कंहिं तव्हां खां घुरिया ड्रिजो अलाह खां नाला ॾियो त घटि में घटि असीं उन्हनि ते केस करे सघूं। ऐं अलाह ताला जो क़ुर हिकिड़ो साइंस जो किताबु आहे। ऐं ॾिसो चए थो न त फ़साद ऐं शयूं हराम कयल। हाणे मां इन खे ॾिसां, ॻणियूं था। हरमना लफ़्ज़ क़ुर में 7 दफ़ा आयो आहे, जेके बुछड़ियूं शयूं आहिनि। ख़बीस क़ुर में 7 दफ़ा आयो आहे लफ़्ज़। फहाशी क़ुर में 7 दफ़ा आयो आहे। रिबा माना जेको इहो व्याज वठो था, क़ुर में 7 दफ़ा आयो आहे। सयात माना हिन जूं बुरायूं, इहो क़ुर में लफ़्ज़ 7 दफ़ा आयो आहे। ज़ुनूब कुम माना तव्हांजा गुनाह, क़ुर में 7 दफ़ा आयो आहे। तूबू तोबह कयो, क़ुर में 7 दफ़ा आयो आहे। ज़लालत, इहो लफ़्ज़ सॼे क़ुर में ॻणींदो 7 दफ़ा आयो आहे। ज़िल्लत क़ुर में 7 दफ़ा आयो आहे। क़ईद माना मकर तव्हांजो, इहो 7 दफ़ा। मुरीब माना धोखे ॾियण वारो, 7 दफ़ा। आऊज़ क़ुर में 7 दफ़ा आयो आहे। ॾिसो, हीउ क़ुर साइंस आहे, हीउ मैथडिकली पाण में बाउंड आहे। इकामत हद मिनल हुदूदिल्लाह, रसूल फरमायो त हुदूदुल्लाह में किसी एक हद नाफ़िज़ करना, माना जे शराब थो पए त कोड़ा 80 हणोसि, क़त्लु कयो अथव त क़त्लु कयोसि। चए थो जेकॾहिं इहा तव्हां हद नाफ़िज़ कंदव त अलाह की ज़मीन में 40 रोज़ की बारिश से बहितर आहे।
अलाह हिन रिज़्क़ तव्हांजो वधाईंदो। हींअर पाड़े पाड़े में शराब जूं जेके आहिनि दुकान खुलिया पिया आहिनि, डैनूं लॻियूं आहिनि, उहो रेज़िडेंस इलाइक़े में शराब लॻा पिया आहिनि। ऐं छाजे लाइ? त अदा इहे हिंदू भाउरनि जे लाइ शराब आहे। ऐं जॾहिं की असेंबलीअ में उहो हिंदू भाउ उथी थो चवे त बाबा असां कोन था शराब पियूं, बंदि कयो, ऐं त पोइ वरी जेको स्पीकर आहे उहो वरी चए थो ॿुधायो बाबा छा था चओ, हिन जेको चयो त इहो ज़ाब्तो आणियूं शराब बंदि कयूं, त चवनि था आहे, माना सॼे हाल चयो त हा कयो। वरी चए भला इहो वरी ॿिया चए थो, वरी थो चए स्पीकर भला जेके इन शराब खे बंदि करण वारो रेज़ोल्यूशन पास न कयूं, त जेके चए आहे कनि, ॿ टे ॼणा कनि था, त वरी स्पीकर कंचे थो त जेके शराब खे न बंदि करण जा आवाज़ वधीक आहिनि। एॾो कूड़, तव्हां भली यूट्यूब में वञी ॾिसो। पोइ असी कोड़ा कंहिंखे लॻंदा? सभु शराब पिया था पीअनि, ऐं यूट्यूब ते अचनि था मुस्लमान शराब पीअनि था, ऐं जो नुक़सान केॾा आहिनि। बाक़ी फ़ इन कला तुस्मिल मौता, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको इंसानु गुज़ारे वञे थो जे नेक आहे त उहो जन्नत में आहे, अछे पखीअ में मुंहिंजो रूह पियल आहे। शहीद आहे त आसमा अर्श ते अलाह सां गॾु थो रहे। हाणे इहे डिस्टेंसिस एॾा आहिनि जो असां जेकॾहिं स्पीड ऑफ लाइट सां सिज ताईं वञूं त अलाए घणा मिंट था लॻनि, स्पीड ऑफ लाइट, ऐं मथे त अरब अरब साल लॻंदा स्पीड ऑफ लाइट सां सतें आसमान ते पहुचण लाइ। त आवाज़ु कीअं वेंदो? तंहिंजे करे चए थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजो शान ऊचो आहे, फ़ इन कला तुस्मिल मौता, तूं जेको मरी चुका आहिनि उन्हनि जा रूह जिथे बि आहिनि उन ते आवाज़ु नथो पए। क़बर में त रूह ई कोन्हे, उहो ॿुधंदो ई कोन्हे, उहो त जिस्म ख़तमु थी वियो। ऐं साॻे नमूने सां हिन दुनिया में बि वला तुस्मे सुम दुआ इज़ा वलो मुदबिरीन, हा हिन दुनिया में जेको कननि सां ॿुधे ई कोन थो ऐं पुठी ॾेई वञे थो, उन खे बि तूं कोन थो ॿुधाए सघीं। त पोइ अलाह चए थो अफ़ला यसमऊन, पोइ तव्हां अलाह जी ॻाल्हि खे कनु ॾेई छो नथा ॿुधो? पोइ छा मतिलबु आहे हिन जो? अफ़ला यसमऊन माना तव्हां आवाज़ु अलाह जी ॻाल्हि छो नथा ॿुधो? त छा कन ॿूड़ो आहे या कन में अंदरि ॿूच पियल अथसि जो नथो ॿुधे? न ॿुधे थो। या चए थो अफ़ला यंज़ुरू, ॾिसो छो नथा, त छा अखियुनि खां अंधो आहे छा? न, ॾिसे कोन थो, भले नतब अला कुलूम फ़हम ला यसमऊन, अलाह हिननि खे दिलनि खे कारो करे थो छॾे, ठपो थो हणे, तंहिंजे करे कम जी ॻाल्हि ॿुधनि ई कोन था। शराब जी ॻाल्हि ॿुधंदा, जुआ जी ॿुधंदा, रुश्वत जी ॿुधंदा, हा बाबा 80 लख खपनि नौकिरी ॾियणी आहे, न का ॻाल्हि न आहे, टेस्ट में खणी केतिरियूं मार्कूं, असां सॼो कारोबार वाह वाह में कंदासीं, हिनखे केराईंदासीं वधाईंदासीं वाह वाह में। हिकिड़ो वीचारो हाफ़िज़ क़ुरान ऐं आलिम मूंखे मिलियो नवाशा में, चईसीं मूंखे रिटन में 95 मार्कूं मिलियूं, पोइ मूंखां ॾोकड़ घुरियनि, पर मां न ॾिठो, मूंखे वाह वाह में फेल करे छॾियो। 95 मार्कूं उन रिटन टेस्ट में खयूं आहिनि। हिन ख़ुदा जो ख़ौफ़ कंहिंखे कोन थो अचे, छो त दिलनि ते ठपो लॻी थो वञे ऐं ॿुधनि कोन था। फ़ इन हाला तामल अवसार, चए थो एक्चुअली हिन जूं अखियूं फिज़िकली अंधियूं कोन थियूं थियनि, वलाकिन तामल कुलूब लतीफ़ सूर, इहे दिलियूं अंधियूं थियूं थी वञनि जेके छातीअ में अंदरि अथनि। तंहिंजे करे रब फरमाए थो वला तकूनू, तव्हां अहिड़ा न थियो, कल्ह जीअं न कालू समय ना हो लाइसमून, जो खणी ज़िबान चवंदा असां ॿुधोसीं पर ॿुधनि ई कोन था, माना ख़्याल ई कोन्हे कि क़ुर छा थो थिए। हाणे जेकॾहिं मां हीअ आयत विचां खणी पढ़ां थो मिसाल, चए थो त इब्राहिम अलैहिस्सलाम फलम्मा रा कमर बाज़गन काला हाज़ा रबी, ॾिठईं त चंड पियो चिमके, चई हा इहो वॾो आहे ऐं इहो पक इहो ई मुंहिंजो रब आहे। फलम्मा अफल, पर पोइ ॾींहं जो जॾहिं गुम थी वियो, काल लम यहदीनी रबी लअकून मिनल क़ौमि ज़ालिमीन, त चई त मूंखे हाणे अलाह साईं तूं मुंहिंजी मदद कर, इहे त रब कोन था थी सघनि जेके गुम थी था वञनि। हाणे माना मूं कई न, हाणे तव्हां ॿुधी, पर तव्हां कनु न ॾिनो, त चए थो तव्हां उन्हनि जहिड़ा न थियो जेके चवनि त असां ॿुधो आहे, वहम ला यसमर, ॿुधनि ई कोन था। तंहिंजे करे अलाह साईं फरमाए थो लक़द आतैना लुक़मान अल हिकमत, लुक़मान अलैहिस्सलाम खे असां हिकिड़ी हिकमत ॾिनी, तव्हांखे भला हिकमत ॾिए थो। इहा हिकमत तव्हांखे मिलंदी कहिड़ी? निश्कुर लिल्लाह, अलाह जो शुकुरु कयो, मानी खाओ, चओ अल्हम्दुलिल्लाह, वरी अखियुनि खे निहारे चओ त अलाह असांखे रोशनी वारी अखि ॾिनी आहे, अलाह तुंहिंजी शुक्र। इहा हिकमत, हर ॻाल्हि में अलाह जी इबादत करणु, अलाह जो चयो मञणु, जो शुकुरु करणु, इहा हिकमत आहे। ऐं अलाह पैदा ई असांखे इन लाइ कयो आहे, चए थो वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियाबुदून, ऐं जिन्हनि इंसाननि खे इन हिकमत लाइ पैदा कयो आहे त मुंहिंजो थोरो मञनि, मूंखां पुकारनि, मूंखां घुरनि, मुंहिंजो शुकुरु कनि, मुंहिंजी इबादत कनि, मूंखे सजदा कनि। वमई यशकुर फ़ इनमा यशकुरी नफ़्सी, जेको शुकुरु कंदो सो पंहिंजे जीअ जे नफ़े लाइ शुकुरु कंदो। वमन कफ़र, जेको नाशुक्री कंदो, चवंदो मां इन लाइ तोखां जो मूं कमायो आहे, मां इन लाइ तोखां जो मूंखे रुश्वत जा पैसा बैंक में पिया आहिनि तॾहिं मूं गाॾी वरिती आहे, त पोइ इहो त शुकुरु नथो करे।
पोइ जेकॾहिं ममन कफ़र फ़इन अलाह गनियुन हमीद, पोइ अलाह खे कहिड़ी परवाह हिन माण्हूअ जी, अलाह खे कहिड़ी परवाह, पंहिंजे पाण खे नुक़सानु थो करे। तंहिंजे करे लुक़मान अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे कहिड़ी थो नसीहत करे, वइसकाल लुक़मान इब्निही वहू यइज़हू, नसीहत पियो करे, या बुनैया ला तुश्रिक बिल्लाह, अलाह सां शिरक न कजांइ। अलाह सभु शइ अकेलो थो करे, हू हयूं कयूं मां, सभु पावर हुनजे हथ में आहिनि, हुन कंहिंखे बि पाण सां शरीक कोन कयो आहे। जेको घुरणो थी घुर, इन शिरक ल ज़ुल्मुन अज़ीम, छो त जेकॾहिं शिरक कंदे त इहा वॾे में वॾी नाइंसाफ़ी आहे, जो तूं अलाह सां करीं थो, खाईं उनजो ऐं वरी क्रेडिट ॿिए खे ॾी, इहो वॾे में वॾो ज़ुल्म आहे। वसई नाल इंसान बि वाल ॾेई, ऐं ॿियो माण्हुनि खे असां माउ पीउ बाबति हुकुम कयोसीं, जो मानस उनजी माउ तकलीफ़ जे मथां सही खेसि पंहिंजे पेट में खयो, पोइ 2 वरियनि में सुननि खीरु पीआरियईंसि, ऐं मुंहिंजो ऐं पंहिंजे माउ पीउ जो शुक्रानो करियो, ऐं आख़िर तव्हांखे मूं ॾे मोटी अलाह थो फरमाए, इलाही मसीर तव्हांखे मूं ॾे मोटी, शुकुरु कयो इन्हनि जो। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि मना थो करे, माउ पीउ जो अदब कयो, बाबा साईं इन जाहिदक अला तुशरिक बी मां लैस लक बिही इल्मुन फला तुतिअ, जे तव्हांखे शिरक कराइनि त मोलनि खां घुरो, मज़ारुनि खां घुरो, ऐं इन ते तव्हां ते ज़ोर भरनि, फला तुतिहुमा, उनजो चयो न मञो, पर साहिब माफ़ी दिमाग़, पर अदब हुनजो जारी रखो, बसि लवाए वञो, बाबा हाज़ुर, हा 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 बाबा, हाणे हुनखे चवंदो न इहो हीअं उहो पोड़ो आहे, कोन सम्झंदो, पर साहिब माफ़ी दुनिया मरूफ़नि वतब सबील मन अनाब इलही, ऐं बाक़ी जंहिं मूंॾां मोहड़ कई आहे तूं उनजी वाट वठि, सुम इलही मर्जिकुम, पोइ वरी अव्हांजो मूं ॾे वरणु आहे, पोइ जेकी कंदा आहियो तंहिंजो अव्हांखे सुध ॾींदासीं। या बुनैया, लुक़मान अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे चए थो, मुंहिंजा पुट बाबा, इन तक मिसकाल हबतिन मिन खरदिलिन, जेकॾहिं हिकु एटम जे बराबरि बि का शइ, दाणे जेतिरी बि का शइ, उहा चाहे पहण में हुजे या आसमान ज़मीन में हुजे, यात बि अलाह, त अलाह उनखे हाणे हाज़िर कंदो, छो त अलाह लतीफ़ुन ख़बीर, बारीक बीना, नंढी नंढी शइ खे, उनखे नंढी नंढी शइ जी नज़र में आहे, ऐं पावर आहे हुन वटि। या बुनई, ए मुंहिंजा पुटड़ा, अक़िम सलात, निमाज़ पढ़, वमर बिल मारूफ़, चङे कम जो हुकुम कर, ऐं बुछड़े कम खां मना कर, ऐं जेकॾहिं वसबिर अला मां असाब, ऐं तोखे का ॾुख पहुचे त उन ते मुड़ुसु माण्हू थी उन तकलीफ़ खे मुंहुं ॾे। इन ज़ालिक में अज़मुल उमूर, इहे हिमत वारनि जा कम आहिनि, जेके तव्हांखे चए थो मां तोखे पुट ॾसियां थो, ऐं असांखे थो चवे अलाह, छो थो ॾसे अलाह साईं, त जीअं असां सम्झूं। ऐं वला तुसाइर ख़दक लिन्नास, ऐं लय न करे हल, चिॿो करे न ॻाल्हाए, हीअं न कर ग़रीबनि खे, वला तमश फिल अर्द मरहा, ज़मीन में टेगर करे ईअं हथ करे, ऐं न हर, ऐं शोबाज़ी न कर। जेकॾहिं तोखे गाॾी वठण को ॾोह कोन्हे सुठी, लेकिन उहा वटि जेके तोखे फैसिलिटी थिए, इन लाइ न वटि त माण्हू चवंदा त वाह जी गाॾी वरिती अथई, इहो गुनाह जो कमु आहे, छो त इन अलाह ला युहिब्बु कुल्ल मुख़्तालिन फ़ख़ूर, इहे वॾाई ऐं हठीले करण वारनि खे रब पसंदि ई न कंदो आहे। अड़े तव्हां जंहिंखे रब पसंदि न करे, इन खां बदकार ऐं बदनसीब केरु इंसानु आहे जेको शोबाज़ी थो करे हर शइ में। तंहिंजे करे हिकिड़ी नेकी, नंढे में नंढी नेकीअ खे बि तव्हां घटि न सम्झो। चए थो ला तहकरन मिनल मारूफ़ शया, का बि नेकी खणी ज़रूरीअ जेतिरी बि हुजे उनखे घटि न सम्झ। वलो अन तलका अखा वजह तलक, चाहे हिकिड़े दोस्त सां खिली ॻाल्हायो था, इहा बि वॾी नेकी आहे। कंहिं मिसकीन माण्हू अचे थो, उन सां उथी हथु मिलायो था, इहा बि नेकी आहे। ईअं न त उहो अची तव्हांखे पेरे पए, अड़े ख़ुदा जे वास्ते इहे पेरे न पवरायो, इन में गुनाह हुआ। ऐं पंहिंजो एतिरे क़दुरु जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ईंदा हुआ त शुरूअ में सहाबी उथी खड़ा थींदा त मना कयईं त मां अचां, केर बि न उथे। इहो आहे क़ुर, इहा आहे सुन्नत, ऐं तव्हां पहिरें सां माण्हुनि खे पवरायो, ऐं इन जो गुनाह तव्हां जेकी चए हे त जाहिल आहिनि, हिन त क़ुर माना सां कोन पढ़ियो आहे, ऐं तूं गुनाहगार थो थी, तकबर थो करीं। वक़्स मशियक, ऐं विचोली चाल हल, टेगर करे हीअं न हल। वक़्त में सौतिक, ऐं आवाज़ु हल्को करे ॻाल्हाए, निमाणो थी माण्हुनि सां ॻाल्हाए, रड़ न कर। इन अनकरल असवा सौतुल हमीर, रड़ त पोइ गॾह जी हींग सभिनी खां वॾी आहे, पोइ गॾह वांगुरु हिंगू थो करीं तूं माना,
ग़रीबनि जे मथां हारियुनि जे मथां रड़ थो करी। अलाह चए थो वरो तरा इज़िल मुजरिमु नाकिसु रूस में रबिम, चए थो उहा सीन ॾिसंदव तव्हां जॾहिं अहिड़ा मुजरिम जेके अलाह जे आॾो ड्रिज में कंधुनि हेठि कयो वेठा हूंदा। ऐं पोइ छा चवंदा, रबना अबसिरना व समयना, चई अलाह सी हाणे असां ॾिठो ऐं सम्झो आहे हाणे, पर जे न सेकंड चांस ॾे न मल सालिहन, असां नेक कम कंदासीं, इना मूकन, असांखे यकीन अची वियो आहे। मरण खां पोइ क़यामत जे मैदान ते ईअं था चवनि, चवंदा हाणे साईं सेकंड चांस ॾे। इंशाल्लाह ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम। सहरी टाइम में मां आहियां शफ़ीउद्दीन लाखो। सो ॻाल्हि हले पई त अलाह ताला फरमाए थो त इहे जेके मुजरिम जॾहिं अलाह जे आॾो पेश थींदा मरण खां पोइ त कंधड़ो हीअं हेठि करे वेहंदा ऐं चवंदा रबना अबसरना, चईसीं अॼु असां सम्झी विया आहियूं, उहा समयना ऐं ॻाल्हि चङी तरह ॿुधी अथऊं। दुनिया में क़ुर ते कन ई कोन ॾींदा हुआसीं ऐं न को सम्झंदा हुआसीं, पर जे न तंहिंजे करे हाणे असां तोखे यकीन था ॾियूं अलाह साईं त हाणे असांखे मोटाए, पर जे सेकंड चांस ॾे, नामल सालिहन, असां तोखे करे ॾेखारींदासीं त असां नेक अमल कंदासीं ऐं न कंहिंखे पेरे पवणु ॾींदासीं, न कंहिं ते ज़ुल्म कंदासीं, न रिश्वत खाईंदासीं, इना मूकनिन, हाणे असांखे यकीन अची वियो। हा पोइ चवंदव तव्हां हाणे इहा जेका अफ़सोस आहे न, इहो मां तव्हांखे ॾेखारियां थो त अफ़सोस कीअं कंदा। ॿुधो तव्हां ही। मौत के बाद 9 आरज़ूएं। या लैतनी कुन्तु तुराबा, ऐ काश मैं मट्टी होता। या लैतनी क़द्दमतु लिहयाती, ऐ काश मैंने अपनी आखिरी जिंदगी के लिए कुछ किया होता। या लैतनी लम ऊत किताबिया, ऐ काश मुझे मेरा नामा अमाल ना दिया जाता। या वैलता लैतनी लम अत्तखिज़ फुलानन खलीला, ऐ काश मैं फलां को दोस्त ना बनाता। या लैतना अतअना अल्लाह व अतअना अर्रसूला, ऐ काश हमने अल्लाह और उसके रसूल की फरमा बरदारी की होती। या लैतनी इत्तखज़तु मअर रसूलि सबीला, ऐ काश मैं रसूल का रास्ता अपना लेता। या लैतनी कुन्तु मअहुम फअफूज़ फौज़न अज़ीमा, ऐ काश मैं भी उनके साथ होता तो बहुत बड़ी कामयाबी हासिल कर लेता। या लैतनी लम उश्रिक बिरब्बी अहदा, ऐ काश मैंने अपने रब के साथ किसी को शरीक ना ठहराया होता। या लैतना नुरद्दु वला नुकद्दिब बिआयाति रब्बिना व नकून मिनल मुमिनीन, ऐ काश कोई सूरत ऐसी हो कि हम दुनिया में फिर भेजे जाएं और अपने रब की निशानियों को ना झुटलाएं और ईमान लाने वालों में शामिल हों। मौत के बाद तव्हां ॾिठो न त इहे उते हथु था हणनि। अलाह खे छा पियो चवे त रब जे आॾो वेंदा, पोइ छा था चवनि, रब न अफ़सरना, अॼु साईं अलाह साईं सम्झ में ॻाल्हि अची वई, समय न, हाणे असां कनु ॾेई तवजो सां ॾिठो ऐं ॿुधो आहे, हाणे फर्जे न, असांखे वापसि कर, सेकंड चांस ॾे, न अमल सालिहन, असां वञी नेक अमल कंदासीं, इना मूखन, हाणे असांखे यकीन अची वियो आहे। माना हे क़ुर ते यकीन कोन हो न तव्हांजो, माना इन्हनि जो क़ुर ते यकीन कोन हो, तॾहिं उते जॾहिं ॾिसी पादर पोइ था चवंदा हाणे असांखे यकीन अची वियो आहे, त हाणे छो नथा यकीन हिन ते कयो, छो हिन ते छो नथा हलो तव्हां। अलाह थो चए, ॾिसो ॻाल्हि ॿुधो, वलो शेना ल आतईना कुल नफ़्सिन हुदाहा, चई ॾिसो न जेकॾहिं मूंखे ज़ोरीअ तव्हांखे मुस्लमान ऐं नेक करिणो हुजे हा त असां चाहियूं हा त तव्हांखे ज़ोरीअ मां कयूं हा, वलाकिन हक़ल कौल मिनी,
पर मुंहिंजो हिकिड़ो प्रोग्राम इहो डिज़ाइन थियल आहे लअमला अन जहन्नम मिनल जिन्नत वन्नास अजमईन त जहन्नम खे जिन्ननि इंसान मां भरी, छाकाणि त ग़लति अमल कंदा। बाक़ी मां ज़ोरीअ मुस्लमान कया त करे पियो सघियां। हे जेके वण आहिनि इन्हनि खे ज़ोरीअ पंहिंजो हिकिड़ो रोल ॾेई छॾियो अथई। अंबनि वारे जे वण खे बसि हुकुम आहे बसि तूं हेठां विटेमिन्स कढ ऐं अंब ॼण, हुनखे ॿियो ऑप्शन ई कोन्हे। त चए थो जेकॾहिं मां इन्हनि शयुनि खे ज़ोरी कई आहे त तव्हां सां बि ज़ोरी करे सघां पियो त तव्हां नेक थी वञो ऐं अमल कयां। चए थो मां इन लाइ न कयो, मां त तव्हांखे मोकिलियो ई आहे इम्तिहान ख़ातिर। जहन्नम इन लाइ मूं ठाहियो आहे, जन्नत इन जे लाइ मूं ठाही आहे। बाक़ी रसूल फरमाए थो इन अल्लाह वद अन उम्मती अल ख़ता व नसियान। बाक़ी जेकॾहिं तव्हां खां का ख़ता थी वञे या भुल में का ग़लती कयो था या वमस तुकरिहू अलैया तव्हां खां को ज़ोरीअ मारे कमु कराइनि था त इहो अलाह ताला तव्हांजा गुनाह माफ़ करे सघे थो। इहे तर्जुमो ॿुधो, बेशक अल्लाह अज़ल ने माफ़ कर दिया मेरी उम्मत को नसियान माना वेसर में को कयो था या बामर मजबूरी किए गए काम, अलाह माफ़ थो करे। ऐं अलाह ताला जेको आहे सो असांखे इहा सम्झ था फरमाए। ऐं इनशा अल्लाह ताला वरी सुभाणे क़ुर जे अॻियनि पारनि ते पहुचंदासीं, एंड ताईं क़ुर खे पूरो कंदासीं। इन खां अलावा अॼु जुमे पंहिंजो इनशा अल्लाह ताला जेको आहे सो वरी इंतज़ारु कयो, वरी सुभाणे क़ुर जे अॻे पारे मां ख़ासि आयतूं साइंस टेक्नोलॉजी इन्हनि शयुनि खे मिलाए तव्हांखे पेश कंदासीं। इजाज़त वठूं था। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।